मालकियाणी उनखे चवे पई त ज़ीनत जा ॾोही अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वञ पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अमां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जियां टिकंदा टिड़ंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ दुआऊं, नेक तमन्नाऊं हमेशह अवां जे लाइ हूंदियूं आहिनि। हमेशह अवां ख़ुशि रहो, आबाद रहो, हमेशह हमेशह जीअं। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां सभिनी खे ख़बर आहे त जेका मां अवां दोस्तनि ते वीडियो ॾींदो आहियां, जेका अवां दोस्तनि खे अपडेट अवां ताईं पहुचाईंदो आहियां, ऐं उनमें वधि में वधि इहा कोशिशि कंदो आहियां त उनमें जेका बि अपडेट हुजे उहा अवां दोस्तनि ताईं पूरी पूरी पहुचे ऐं अवां खे मिले हिकिड़ी बहितरीन रहनुमाई, बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, अञा जेकॾहिं अवां मुंहिंजा को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे, उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे, सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो जेको नोटिफिकेशन उन दोस्त ताईं, उन प्यारे ताईं उनजे मोबाइल में आसानी सां पहुची सघे या उनखे मिले बहितरीन अपडेट। त दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वीरनि जी बस्तीअ जी, जेका अवां ॾिसी रहिया आहियो, जिन जूं अवां 6 किस्तूं ॾिसी चुका आहियो ऐं हलण वारी जेकी किस्त आहे उहा राति 1 कलाक खां पोइ हलंदी, 7:05 ते जीअं हलंदी, उहा अवां खे उन्हनि जे अवां जे नज़र कंदासीं ऐं उमेद कयां थो त उहा बि अवां खे किस्त तमामु ज़बरदस्त लॻंदी। ऐं किस्त नंबर 6 जेके दोस्त मिस करे चुका आहिनि, जिन जिन दोस्तनि कंहिं मजबूरी तहत, कंहिं परेशानी सबबि या लाइट जे सबबि करे या मोबाइल जो पैकेज न हुजण जे करे या सिग्नल ड्रॉप थियनि था पिया हुनजे करे उहा किस्त अवां जेका एपिसोड अवां न ॾिसी चुका आहियो, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां ही अपडेट उन दोस्तनि ते पहुचाइण जे लाइ मां ही अपडेट खणी ईंदो आहियां। किस्त नंबर 6 जी जेका अवां का मिस थी वई आहे, कंहिं मजबूरी तहत, कंहिं परेशानी सबबि, कंहिं अहिड़े हालातनि जे सबबि उहा अवां न ॾिसी सघा आहियो, उनजी जेका अपडेट आहे उहा अवां दोस्तनि जे मां नज़र कयां थो। त दोस्तों, 6 नंबर जेका किस्त आहे उनजी मां अपडेट पहुचाइण खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, जेके दोस्त मुंहिंजा न्यू आहिनि, जेके दोस्त मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त न्यू आहिनि, उहे त पहिरियों था सब्सक्राइब करनि, सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दॿाइनि ऐं मुंहिंजे इन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कनि ऐं उनखां पोइ जेके पंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त, उहे पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी कमेंट्स बॉक्स में हलिया वञनि ऐं फौरन लिखनि ऐं हुनखां अलावा हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कनि। ऐं जिन दोस्तनि मूंखे मुंहिंजे अॻिले वीडियो में जेको आहे उन्हनि पंहिंजा नाला ॾिना आहिनि, पंहिंजो उहो मूंखे इलाही खोड़ सारियूं दिलियूं माणींदा आहिनि, मूंखे लाइक कंदा आहिनि। जॾहिं मां उन्हनि जूं दिलियूं ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि बाग बहार थी वेंदी आहे ऐं मां तमामु घणो ख़ुशि थी वेंदो आहियां। उन्हनि दोस्तनि जो, उन्हनि पहिरीं प्यारनि जो तमामु घणो एहसानमंद रहंदो आहियां, उनखे दुआऊं ॾींदो आहियां। जेके दोस्त मूंखे इलाही खोड़ सारियूं दिलियूं माणींदा आहिनि ऐं लाइक कमेंट कंदा आहिनि। सभ खां पहिरियां त मां उन दोस्त जो शुक्रियो अदा कंदुसि जेको दोस्त मूंखे चए थो त अदा तव्हां पंहिंजो नंबर मोकिलियो। त अदा मां इन वीडियो ज़रिए अवां दोस्तनि खे नंबर नथो ॾेई सघां। मां अॻु में अवां दोस्तनि खे गुज़ारिश करे चुको आहियां, अब्दुल हई संजरानी साहिबु, खैबर मार्केट खां। जी हा, उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त अदा मां नंबर इन जे लाइ नथो ॾेई सघां त तव्हां मुंहिंजे जेको आहे फेसबुक आईडीअ ते मैसेंजर ते हलो, उन मैसेंजर ते या फेसबुक ते तव्हां सर्च कयो काज़ी अब्दुल सत्तार। उन ते इहो ई जेको मुंहिंजो उन ते लोगो लॻल आहे यूट्यूब चैनल ते, उहो ई सत्तार काज़ी ब्लॉग जे नाले सां मुंहिंजो उन ते उहो लोगो लॻल आहे। तव्हां उनखे फॉलो करे मुंहिंजे मैसेंजर ते जेको आहे तव्हां हाए कयो, उन ते जेको आहे कचहरी कयो, मां उन्हनि ते अवां दोस्तनि खे उहो नंबर ॾींदुसि ऐं पोइ कंदासीं पाण कचहरी। ऐं हुन में अवां इहो बि चयो आहे त अदा छा साईं निसार शाह कमु करे पियो या न करे पियो। अदा साईं निसार शाह जो अॻु में अवां सां ज़िक्र करे चुको आहियां, अब्दुल हाई संजरानी साहिबु, त ही जेके ड्रामा हूंदा आहिनि, कुझु सबबु हूंदा आहिनि, इन्हनि में कुझु
दोस्ताना तालुक हूंदा आहिनि, कंहिंजो कंहिंसां तालुक, कंहिंजो कंहिंसां तालुक थी सघे थो। इहे अंदरून हिकिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे जेको आहे मां अव्हांखे इहा अपडेट नथो पहुचाए सघां त सही निसार छा हिन में कमु कंदा या न कंदा। बहरहाल हिन में जेके एक्टर कमु कनि था पिया उन्हनि जी मां अपडेट अव्हां दोस्तनि जे नज़र करे चुको आहियां। अज़ीज़ कमरानी साहब में आहिनि, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहिनि, एस भट्टी बि हिन में आहिनि, ऐं हुनखे इसरार लगारी साहब बि आहिनि, ऐं सतार लाल मजू हुनमें बि आहे। तमामु ॿिया दोस्त बि आहिस्ता आहिस्ता अचनि पिया। इरफान शेख बि आहे हिन में। हिन जे लाइ मां इहा दोस्तनि खे मां इहा अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां। ऐं तव्हांजी इहा महिरबानी आहे, तव्हांजो थोरा महिरबानियूं जो अव्हां दोस्त अहिड़ा अहिड़ा मैसेज कंदा आहियो, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, त दोस्त इहा तव्हांजी महिरबानी आहे। ऐं मां बि अव्हां दोस्तनि सां हीउ जेको प्यार वारो जेको रिश्तो आहे, हीउ जेके असांजो हीउ सलीक़ो आहे, इहा असांजी ज़ुबान आहे, जेका हीअ मिठड़ी ज़ुबान आहे, इंशाअल्लाह इन ज़ुबान खे पाण क़ाइम दाइम रखंदासीं, मोहबतूं विरहाईंदासीं, मोहबतूं पहुचाईंदासीं अव्हां ताईं, अव्हां असांजी जेकी दिलि माणींदा आहियो। त सभ खां पहिरियों अव्हां जी इहो ई महिरबानी जो तव्हां जेको मूंखे लाइक कमेंट कंदा। ॿियो आहे असांजो शेर सोलंकी साहिबु, लालू रैंक खां जेको उहो बि दिलि माणींदो, हुनजी वॾी महिरबानियूं। ॿियो आहे मुंहिंजो भाणेजो जेको हमेशह मूंखे मामो चवंदो आहे। हाणे इहो ॾिसणो इहो आहे त उनजी एज केतिरी आहे, मुंहिंजी एज केतिरी आहे, ऐं ज़ाहिर आहे जेको मूंखे मामो छॾींदी आहे हुनजी मोहबत आहे। असगर अली थेबो साहिब जी हुनजी वॾी महिरबानियूं, जो लख तोड़ा लख लाइक़ हिनमहिल दिलि माणींदो आहे। उहो आहे त परस्तार, असांजे वॾो मायानाज़ फनकार ऐं जेको आहे एक्शन जो बादशाह आहे। असद खान कुरशी साहिब जो परस्तार हमेशह हुनजे लाइ चवंदो रहंदो आहे त यार मुंहिंजे सां मुलाक़ात करायो, मुंहिंजे हुन सां कहिड़े बि हिसाब सां ॻाल्हि ॿोल करायो। दादा उहो जेको आहे ज़ाहिर आहे वॾो एक्टर आहे, मायानाज़ एक्टर आहे, ऐं जॾहिं उहो जो अचणु थियो बाए चांस अहिड़ो को सबबु बणिजे त तव्हांजी जेको हुन सां मुलाक़ात कराईंदासीं। बाक़ी जंहिं फनकार जे लाइ तव्हां चवंदव इनशाअल्लाह बारी बारी जंहिंजे लाइ चवंदे त उन्हनि सां वञी कचहरी बि ज़रूरु कराईंदासीं। वॾी महिरबानी अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। ॿियो मुंहिंजो दोस्त आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक खां, भले पंजाब सुबुह सरहद जे पासे खां जेको थधी इलाइक़े खां मूंखे मैसेज कंदो आहे, मूंखे कमेंट कंदो आहे, दिलियूं माणींदो आहे। उनजी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं हुन खां अलावा असांजो ॿियो इजाज़ अहमद आहे, उनजी वॾी महिरबानियूं, इजाज़ अहमद सोलंकी साहिब जूं, साजन अली सोलंकी साहिब जी महिरबानियूं, जेको चूंडके सां हुननि जो वास्तो आहे। ऐं ॿियो असांजो आहे सांगड़ खां, जी हा सांगड़ खां असांजो दोस्त आहे कुर्बान अली खोसो साहिबु, उहो आर्टिस्ट बि आहे, अदाकार बि आहे, ऐं उन खोड़ सारी फिल्मूं बि ठाहियूं आहिनि। मोहम्मद मिठल खोसो जो बिरादर आहे, ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु, हुन बि असांखे लाइक कमेंट कयो आहे, दिलियूं माणियूं आहिनि। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे नज़ीर आकाश ओडाणो, उहो असांजो आहे नसीराबाद जो दोस्त, उहो बि असांखे दिलियूं माणींदो आहे। उनजी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजे। ॿियो आहे असांजो दोस्त अब्दुल हमीद हालीपोटो साहिबु, हैदराबाद खां, उनजी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं उहो बि असांजे जेको आहे दिलियूं माणींदो आहे, हुनजी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक़। ऐं हुन खां अलावा असांजा ॿिया दोस्त बि आहिनि इलाही खोड़ सारा। ऐं मां चाहियां थो त जेके दोस्त अपडेट ॿुधणु चाहिनि था, उन्हनि दोस्तनि खे मां अपडेट पहुचाइण जे लाइ मां उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त जेका अव्हां का किस्त नंबर 6 मिस थी वई आहे, हुनजी जेका अपडेट अव्हां दोस्तनि जे नज़र कंदुसि। त दोस्तो जेका 6 नंबर किस्त में जेको पहिरें पहिरियों सीन लॻे थो खान बहादुर खान जो, ऐं पंहिंजे घरवारी रुखसार बेगम सां वेठल हूंदो आहे। ऐं खान बहादुर खान रुखसार बेगम खे चवंदो आहे त तो आख़िर चांडोकी खे मनायो की रिश्ते जे लाइ, ऐं उनजो पीउ उनजी माउ त रिश्ते जे लाइ मना कई वेठा। त उन चयो त मां हुनखे अहिड़ी का ॻाल्हि कई जंहिंजे करे हुन मुंहिंजी इज़त रखे, ऐं मूंखे जेको आहे हुन हा कई। मथां शेरोज़ ख़ान अची वञे थो, ऐं शेरोज़ ख़ान खे ॿुधाए थो मीर खान बहादुर खान त तव्हांजी जेको आहे जंहिंसां तव्हांजी हेॾी सारी ॻाल्हि हले थी, हेॾी सारी जेको आहे तव्हां चाहींदा न आहियो, त उहा जेका तव्हांजी अमर रुखसार चांडोकी मनाए आई आहे, जंहिं ते उनखे जेको आहे कावड़ गुज़ार हूंदो, उनखे कहिड़ी नफ़रत आहे, छो नथो उनखे जेको आहे पसंदि करे रुखसार खे। शेरोज़ ख़ान जे करे हू नफ़रत मां उथी वेंदो हले आहे, जंहिं ते रुखसार पंहिंजे मुड़ुस खे चवंदी आहे खान बहादुर ख़ान खे त ॾिठई त हुनजो मुंहुं कीअं फेराइजी वियो, मां मुंहिंजे भले में वेंदी आहियां, मां चांडोकी खे मनाए आई आहियां। ऐं हुन खां पोइ शेरोज़ ख़ान जो सीन लॻंदो आहे फ्लैश बैक में, जेका
चांडो की हुनखे बेइज़त कंदी आहे, हुनखे चवंदी आहे त मां मरंदी मरी वेंदसि, तूं जॾहिं कहिड़े वॾेरे सां मां निकाह न कंदसि। आख़िर शहरोज़ ख़ान परेशान रहे थो पियो त जॾहिं ही एॾी ज़िदी छोकिरे आख़िर मञे कहिड़ी हुई ऐं चांडो हुनखे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई जेका जंहिंजे करे हू मूंसां शादी करण जे लाइ तयारु थी वई। ऐं ॿिए पासे साले अचे जेको आहे नौकर अचे थो पियो मुबारक ऐं हुनखे चए थो त मीर जाफ़र ख़ान जो न्यापो आहे त तूं जेको आहे हुन वटि पहुच ऐं हुन वटि पैगाम खणी अचे थो जंहिं ते सारे हुनखे चए थो त मां आख़िर तव्हां हिन वॾेरनि जी ग़ुलामी केसि ताईं कंदा अथव ऐं हिन वॾेरनि खां तव्हां डिॼंदा छो आहियो। हुन खां पोइ इहो सीन लॻे थो, हुन खां पोइ ॿियो सीन बि लॻे थो ऐं उहो बि तमामु ज़बरदस्त सीन लॻे थो। उहो लॻे थो पोपट जो ऐं पोपट जेको आहे उहो जेको आहे चिबड़ ॾे मानी खणी वञण जे लाइ वञे थो, जंहिं ते हुनजो वॾो गार्ड खे रोक टोक करे थो पियो ऐं उन्हनि जो इहो सीन लॻे थो जेको हुनखे वॾी हिमत अफ़ज़ाई सां हुननि खे पहुचाए थो। बहरहाल तमामु ॾाढो ही जेका किस्त ॾिसण में आई अवां दोस्तनि खे तमामु जेका अचण वारी किस्त आहे हुन में उहा तमामु ज़बरदस्त आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे हिन किस्त 6 नंबर किस्त में मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ो जेको अहम सीन लॻो जेको अहम जेको आहे अव्हांखे छिरकाईंदड़ सीन मां ॿुधाईंदो हलां त उहो सीन इहो लॻो त चांडोके सां जेको रुख़सार ॻाल्हाईंदी वेठी हूंदी आहे जंहिं ते हुननि जी नौकरानी इहा ॻाल्हि ॿुधी वठंदी आहे त जेको आहे उहा वञी जेको अचण वारी किस्त आहे हुन में शहरोज़ ख़ान खे ॿुधाए थी त रुख़सार बेगम जेको आहे चांडोके सां ई ॻाल्हाए थी अहिड़ी कहिड़ी राज़ जी ॻाल्हि आहे जेका हुनखे ॿुधाए पई ऐं उहा कहिड़ी गेम आहे जंहिंजे करे उहा हुनखे ॿुधाइणु चाहे थी पई ऐं अचण वारी किस्त में हाणे इहा कीअं ख़बर लॻंदी त हुन कहिड़ो किसो आहे, कहिड़ो सबबु आहे, कहिड़ो राज़ आहे जंहिंजे करे छा शहरोज़ ख़ान बि परेशान थी वियो, रुख़सार हुनखे कहिड़ी ॻाल्हि करे आई। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। अचण वारी किस्त बि तमामु ज़बरदस्त किस्त आहे, हुनखे राति इनशा अल्लाह 7 बजे असां ज़रूरु ॾिसंदासीं। जेकॾहिं अव्हां दोस्तनि मां को दोस्त उन मां मिस थी वियो हूंदो त उन्हनि दोस्तनि जे लाइ बि उहा अपडेट अव्हां दोस्तनि जे नज़र कंदुसि ऐं मां उमेद कंदुसि त अव्हां दोस्तनि खे उहा बि बहितरीनु अपडेट मौसूल थींदी। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे अपडेट पहुचण खां त मां उन्हनि दोस्तनि खे का हिकु ॻाल्हि मिस थी वई त हुनजे लाइ मां माज़रत कंदुसि, उन्हनि दोस्तनि खां माफ़ी वठंदुसि। इंसान ख़ता जो घर आहे, कहिड़ी ॻाल्हियूं जेका मिस थी वेंदियूं आहिनि। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे अबड़नि जो, अजड़नि जो, चाचनि जो, काकियुनि जो, सभिनि जो ख़्यालु रखंदा करो, अमड़नि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे नियाणियुनि जो, जेके नियाणियूं अव्हां जूं परे ॾिनल आहिनि, जेके भेनरूं अव्हां जूं परे ॾिनल आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा करो, उन्हनि जी सिहत जो ख़्यालु रखंदा करो। ईदुनि बरातुनि ॾे न वेंदा करो, छो त नियाणी भेण उनखे हिकु आस हूंदी आहे त मुंहिंजो अबो मुंहिंजो अधु ज़रूरु मूंसां मिलण जे लाइ ईंदो। उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो नियाणियुनि जो। ऐं हुन खां अलावा जेके अव्हां जा नंढा ॿार आहिनि, जेके अव्हां जा स्कूल पढ़नि था या स्कूल नथा वञनि, त उन्हनि खे सुठी में सुठी तालीम ॾियारो, आवारा गर्दीअ खां उन्हनि खे बचाए रखो। अगरि अव्हां जा ॻोठ रोज़नि रस्तनि ते आहिनि त पंहिंजे ॿचड़नि खे पंहिंजे कस्टडी में रखो, पंहिंजी निगरानी में रखो, उन्हनि खे आवारा गर्दी खां रोज़नि रस्तनि ते न छॾो ऐं माहौल गंदे माहौल खां आलूदगी वारे माहौल खां उन्हनि खे बचाए रखो। इहो हिकिड़ो मुंहिंजो मैसेज हूंदो आहे अव्हां दोस्तनि जे लाइ त मां चाहींदो आहियां को दोस्त अगरि मुंहिंजे हिन मैसेज ते अगरि अमल करे वठो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी, मुंहिंजो बि जेको आहे हिकु सदका जारिया में मिली वेंदी। जीअं अव्हां बि इन मैसेज खे फॉरवर्ड कंदा मैसेज खे शेयर कंदव त अव्हां जो बि सदका जारिया में हिसो मिली वेंदो। तमामु दोस्तनि जी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो इहो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी।
दोस्तों वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीअ ते मां अव्हां खां इजाज़त वठंदुसि चवंदो आहियां त ज़िदा नफ़िदा पाकिस्तान जिंदाबाद जिए लतीफ़ जी नगरी जिए सिंधिया मारवाड़ा जिए सिंध में तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि आहिनि थरी मारवाड़ी बिरोकी बलोची पख्तून उर्दू पंजाबी ऐं जेके बि ॿोलियूं सिंधी जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि जेके सिंधी ॿोली सम्झंदड़ आहिनि ऐं अलाह करे उहे ख़ुशि हुजनि आबाद हुजनि हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिणंदा रहनि इहा उन्हनि दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ मुंहिंजूं नेक तमन्नाऊं नेक दुआऊं ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच करण जी अव्हां जी वॾी वॾी महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो आख़िर ताईं वॉच ज़रूरु कंदा कयो छो त अव्हां जी जेका सपोर्ट आहे मुंहिंजे लाइ तमामु घणी क़ाबिल इज़त आहे मुंहिंजे लाइ तमामु घणी ऐं हिकिड़ो अहसान अव्हां जो मुंहिंजे मथां थिए थो त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा करो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं पंहिंजो ख़्यालु रखंदा पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा जिए लतीफ़ नगरी जिए सिंधिया मारोड़ा जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी जेके बि भाउ आहिनि सभिनी आबाद हुजनि अञा जेकॾहिं दोस्त रहिजी विया अञा बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त दोस्त अञा बि टाइम आहे जल्दी जल्दीअ में मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट सब्सक्राइब वॉच टाइम सभु जा सभु करे वठो इहो तव्हांजी महिरबानी तमामु दोस्तनि जी महिरबानियूं पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखे हमेशह ख़ुशि रहो बेड़ा पार पंहिंजो ख़्यालु रखंदा वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं ताईं अल्लाह भाई